महिरबानी करे हिन ते कुझु पाणी जो मसइले जो हल कयो ऐं किचिरो गंदगी जाम आहे, इन जी सफ़ाई कई वञे। को बि हिते साफ़ सुथराई आहे कोन ऐं पाणी चोतरफ़ ॾेपर कॉलोनी में बीठो आहे। असांखे बरसातुनि खां वठी जेको असीं तंग आहियूं, परेशान लॻा पिया आहियूं, को बि माना सार संभाल वारो को माण्हू आहे कोन असांजो। जेको अचे थो ॾिसियो हलियो थो वञे, जेको अचे थो ॾिसियो। विच में असीं विया बि हुआसीं, मिलियासीं जे हिते जो काउंसलर जेको उन सां, उन सां मिलिया, उन चयो बसि कढाए था ॾियो। पोइ 5-10 मिंट मशीन हली, वरी कढी हलिया विया, पंहिंजो बिल ठाहे माना नमूनो करे हलिया। ऐं ॾिठो बि कोन भाई, बीमार थियनि था, मच्छर एॾा थियनि था, राति जो असां हालत आहे। काफ़ी ॾींहं खां बारिश जो पानी बीह रहियो आहे ऐं इन जो को बि हल कोन्हे। काफ़ी ॾींहं थी विया आहिनि त मच्छरनि जो मसइलो आहे, बीमारी ॿाहिरां बीमार थी था वञनि ऐं रोलू कुतनि जो मसइलो आहे। असां म्यूनसिपल कमेटी खे गुज़ारिश था कयूं त इन जो को हल कढी वञे। ऐं जेको आहे सो पाणी असांजो जेको आहे मींहुं वसे थो, रोड रस्तनि में का बि सहूलियत कान्हे। कुता बि ॾाढा थी विया आहिनि, नालियूं पलटियूं पियूं आहिनि, रोड रस्तनि ते का सहूलियत कान्हे का। आवाम जो चूंडियल काउंसलर आहियां ऐं हिते जेको आहे चेयरमैन जे साम्हूं आपोजिशन असांजा GD वारा जेके उहे बि कोन था कनि। बजाए हिकु माण्हू आऊं आहियां जेको आपोजिशन करे रहियो आहियां, जेको पंहिंजी मदद पाण ऐं आपोजिशन कयां पियो। बाक़ी मुंहिंजा जेके GD जा काउंसलर उहे बि मदद करण लाइ तयारु कोन्हे। जेकर उहे मुंहिंजी मदद कनि त असां शहर जी सुठी ख़िदमत करे सघूं था, पर अफ़सोस इहो नथो थिए। जैसा कि हमारी पार्टी का मंशूर है, पाकिस्तान पीपल्स पार्टी का, कि आवाम की खिदमत करना, और इसी खिदमत के लिए हम इसमें आए। और अल्हम्दुलिल्लाह जितना भी हो सका हमने कोशिश की कि अपनी आवाम को रिलीफ दें। जैसे 22 की फ्लड आया, उसके बाद जो भी हमसे हुआ, हमने मट्टी के रास्ते, क्योंकि मेरा जो वार्ड है वो कच्ची पे मुश्तमिल है, नशेबी इलाका है, तो उस हिसाब से हमने अपनी तरफ से तो बहुत माशाल्लाह अच्छा काम किया है। और अभी भी इंशाल्लाह कोशिश कर रहे हैं, और अभी हाल में हमने और स्कीमें मंजूर करवाई हैं इंशाल्लाह। अच्छा और उनकी शिकायत है पानी जो को मतलब निकाली कोने, हिते ॿार बच्चा रोज़ किरन पिया, धक पिया खाइनि, पानी सफ़ा गंद किचिरो आहे, मच्छर आहिनि, माण्हुनि खे माना तमामु तकलीफ़ आहे। हिते का माना अहिड़ी सहूलियत कोन्हे। ऐं ॿारनि जो माना वञण जो, सुबुह स्कूल वेंदा आहिनि, उहे बि माना किरी पवंदा आहिनि कि जाम किचिरो जाम आहे हिते। म्यूनसिपल वारनि खे शिकायत आहे त हितां पाणी जो कुझु कनि। असांखे ॾिसण में हिन जी कारकर्दगी इहा पई अचे त जेके बि कमु थिया आहिनि त अॼु खां 3 साल पहिरियां थिया आहिनि, ठीकु आहे। जेको बि कमु थियो आहे मतिलबु 3 सालनि खां अॻे थियो आहे। 3 सालनि जे अंदरि अंदरि या 3 साल खां मथे आहे, हिन में को बि कमु असांखे हिन जो रिज़ल्ट ॾिसण में अचे कान पई। तक़रीबन कमु ज़ीरो आहे। न रोडनि जो कमु आहे, रोडनि जे मथां पाणी हले पियो, रोकण लाइ केरु तयारु कोन्हे। न गटर वारा अचनि था, न भंगी आहिनि, का बि शइ असांखे मतिलबु शइ ॾिसण में अचे कान पई। ऐं रस्ता सभु बरसातिनि में ॿुॾियो वञनि हलिया, महीननि जा महीना, 3-3 महीना, 4-4 महीना माण्हू वीचारा सूरनि में आहिनि। त असांजो जेको मेजर मसइलो हो वाटर सप्लाई जे पाणी जो, अल्हम्दुलिल्लाह असां उन ते कमु करे वाटर सप्लाई जॾहिं खां असां आया आहियूं, बंदियन में बि असां अल्हम्दुलिल्लाह सॼे शहर खे पाणी ॾियूं पिया, कच्ची आबादीअ में बि पाणी ॾियूं पिया। हुन ते असां कमु कयो आहे। असां पंहिंजा पंप रूम ठाहिया आहिनि, असां पंहिंजी लाइनूं लॻारायूं आहिनि, ऐं जेके आहे डिस्पोज़ल जेके असांजा ड्रेनेज जा तव्हां ॾिठा हूंदा त पहिरें पाणी 15-15 ॾींहं महीनो बीठो हूंदो ऐं मेन रोडनि ते। ऐं हींअर जेके आहे असां जेके बि बारिशूं थियूं आहिनि, असां जेके आहे उन महिल पाणी खे ड्रेन कंदा आहियूं। असां पंप जेके डिस्पोज़ल हुआ हू ठाराया आहिनि, उन्हनि जा रूम ठाराया आहिनि, उन्हनि जी मोटरूं इंजन लॻाराया आहिनि, उन्हनि ते कमु कयो आहे। डेवलपमेंट में असां नालियूं, गलियूं, सीसियूं हू सॼे शहर में ठारायूं आहिनि। उनखां पोइ जेके असां ग्रीन बेल्ट ठाहियो आहे शेल पंप जे साम्हूं, ऐं खोड़ सारा अहिड़ा कम आहिनि जेके असां कया आहिनि। ऐं असां जॾहिं खां आया आहियूं अल्हम्दुलिल्लाह, चाहे ईद उल अज़हा हुजे, मुहर्रम हुजे, रबीउल अव्वल हुजे, 14 अगस्त हुजे, जेके बि त्योहार मज़हबी ऐं क़ौमी आहिनि उन्हनि खे असां मल्हायूं था। ऐं सॼे सांगड़ खे ख़बर आहे त उन ते असां केतिरी महिनत कयूं था।